असांजे ज़िंदगीअ में के अहिड़ा माण्हू थींदा आहिनि जेके पंहिंजो नालो ई न पर पंहिंजो कमु ऐं पंहिंजा क़दुर छॾे वेंदा आहिनि ऐं हमेशह यादि रहंदा आहिनि। वाशू श्रॉफ साहिब पिणु हिकु अहिड़ो ई नालो आहे। 1960 में जॾहिं हू 20 सालनि जो हो तॾहिं हुन दुबईअ में क़दम रखियो। सेल्समैन बणिजी वियो पंहिंजे ई स्टोर जो। रीगल जो हिकिड़ो ई दुकानु हो उन वक़्तु, पर ॾिसंदे ॾिसंदे पंहिंजी महिनत ऐं लगन सां हुन पंहिंजो धंधो वधायो ऐं पंहिंजी क्वालिटी जे करे नालो थी वियो रीगल स्टोर्स जो ऐं सभिनी में डाक ॼमाए छॾियईं। हुनजो इहो ई वीचारु हो त माण्हूअ खे क्वालिटी में कॾहिं कॉम्प्रोमाइज़ न करिणो आहे। इन जे करे ई रीगल जा सभई स्टोर्स ॾाढा मशहूरु थी विया दुबईअ में, सॼी UAE में। वाशू साहिब निहायत वॾी दिलि वारो माण्हू हो। हू न फ़क़ति ज़रूरतमंदनि जी मदद कंदो हो पर टिकाणनि मंदरनि खे बि दिलि सां दान ॾींदो हो, संतनि खे बि आदर भाव ॾींदो हो। दुबईअ में अॻे असां वटि नंढो मंदरु हूंदो हो, पर हिकु वॾो आलीशान मंदरु वाशू साहिब ठारायो जबल अलीअ में, अहिड़ो त शानदार जो हर को टूरिस्ट हुनखे ॾिसण लाइ अचे थो ऐं वाह वाह थो करे। हिननि जो विश्वास ई इहो आहे हर को कमु माण्हू करे त बहितरीन करे। दुबईअ में इंडियन हाई स्कूल ऐं इंडियन क्लब जो हू फाउंडिंग मेंबर थी रहियो। हिते दुबईअ में मसाण कोन हूंदो हो जेको सुहिणो सुठो मॉडर्न टेक्निक सां मसाण ठहियो, यानी क्रिमेशन ग्राउंड ठहियो आहे ऐं जेको अॼु सचुपच जी ज़रूरत आहे असां सिंधियुनि जे लाइ, ख़ासि करे जेके हिते पंहिंजी ज़िंदगीअ जो सफ़र पूरो कनि था उन्हनि लाइ। सिंधी सेरेमोनियल सेंटर जेको दुबई में ठाहियो वियो उहो पिणु दादा जे सोच जो नतीजो आहे। हू न फ़क़ति दान धर्म जा कम कंदो रहंदो हो, पर हुन सदाईं सिंधी ॿोलीअ खे वधाइण वारनि जो साथ ॾिनो, हिमथायो। कलाकारनि खे प्रोग्राम करण खे सभिनी खे हुन दिलि सां मदद कई। सिंधी संगत खे पिणु हुन सदाईं साथ ॾिनो ऐं अॻिते वधण जे लाइ हिमथायो। हुन जे कयल कमनि लाइ हुन जी क़दुरु शनासी थी, जाम इनाम मिलिया। कहिड़ा ॿुधायां, पर 2017 में हुनखे प्रवासी भारतीय दिवस जो सन्मान ॾिनो वियो। इन खां पोइ 2019 में दुबई गवर्नमेंट जे तरफ़ां हुनखे एक्सीलेंस अवॉर्ड ऑफ लाइफ टाइम सां नवाज़ियो वियो। दादा वाशू श्रॉफ जे कयल कमनि हुनखे हमेशह लाइ असांजे दिलनि में अमर करे छॾियो आहे। असीं सदाईं खेसि यादि कंदा रहंदासीं ऐं मूंखे पक आहे त हुन जे क़दमनि जे निशान ते हली करे असांजा नौजवान पंहिंजी ज़िंदगी वधीक सुठी बणाए सघंदा। दादा वाशू श्रॉफ खे असांजो नमन आहे।